नाज़िम सिंध हुकूमत तरफा SOPs त दरगाहूं खोलण वारे हुकुम खां पोइ जाती में मशहूर दरगाह हज़रत शेख सलामत मुग़रबीन बादशाह जी ज़ाइरीन में ख़ुशी जी लहर पकड़ियल आहे। उन हवाले सां ॾिसूं था KB समेजो जी ही रिपोर्ट। नाज़रीन, असां सिंध जे मशहूर दरगाह शेख सलामत मुग़रबी बादशाह जे मज़ार ते मौजूदु आहियूं, जिते सिंध जा समूरी दरगाहनि तां पाबंदी हटाई वई आहे। अॼु हिते वॾे तइदाद में अक़ीदतमंद मुरीद ऐं ज़ाइरीन पैतल आहिनि ऐं दरगाह जो गादी नशीन माकिर पियो कुरैशी पिणु मौजूदु आहे ऐं हिननि समूरनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं त संदन छा चवणु। तव्हांजो प्रोग्राम इहो ई त हिन साल इंशाअल्लाह DC साहिब असां इजाज़त ॾींदो, परमिट मिलंदी त असीं ज़रूरु मेलो लॻाईंदासीं। इनमें असांजे दरगाह शरीफ़ जा न पर केतिरी दरगाह जा अक़ीदतमंद मुरीद ख़ादम ॾाढा ख़ुशि थिया आहिनि। उन्हनि ॻाल्हि ते उन्हनि ख़ुशी मिलाई आहे ऐं हिते असां बि इन्हनि मुरीदनि साॻी वक़्त ते ख़ुशी मिलाई आहे असांजे साईं जी मुर्शिद ॾियारे जे लाइ। इंशाअल्लाह पंहिंजे टाइम सां जीअं असां तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं अॻियां ई त 23 तारीख़ खां गुसल थींदो आहे साईं जा पर रस्मूं मतलब जेको मेलो तमामु मेलो वॾे ज़ोर शोर सां लॻंदो आहे। उहो सिंधी 23 तारीख़ थींदो आहे। राति जो गुसल जे लाइ जेके से औरतूं किथां किथां जूं हिते जूं शहर जूं भर पासे मुरीद ख़ादम जिथे जिथे बि रहनि था अक़ीदतमंद उहे जेके हिते सभु पहुचंदा आहिनि। किराना जे करे मेले जे करे सभु बंदि करे छॾूं। ख़ैर असांखे ख़ुशी आहे ऐं साईं जो उर्स मुबारक में थींदो, हिन में असांखे ख़ुशी आहे तमामु घणी। ॾाढी ख़ुशी थी आहे जेको पर साल जेको ये रसूं बसूं बीमारी जे वसीले सभु बंदि थी वियूं। हे सभु दरगाहूं बंदि करे छॾियूं, मतिलबु बीमारी बि हले सभु दरगाहनि ते ये रसूं बंदि हुयूं। हींअर असांखे ॾाढी ख़ुशी आहे। उर्स मुबारक साईं जो थी रहंदो, हाणे मेला बि थींदा। बरादरान इस्लाम, इहा हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, ॿुधी वई आहे त पूरे मुल्क में जेके बि दरगाहूं जिन जा हर साल अक़ीदत सां उर्स मल्हाया वेंदा हुआ, जंहिंमें हज़ारे मुरीद अक़ीदतमंद अची हिन बुज़ुर्गनि जी हाज़िरी भरींदा हुआ, उहा पाबंदी जेका असां हीअं हटी वई आहे ऐं इंशा अल्लाह ताला असां मुग़रबी बादशाह जे दरगाह सां वाबस्ता आहियूं। ऐं उन दरगाह जो मस्जिद जो इमाम आहियां। अॼु ख़बर ॿुधण सां पूरे मुल्क जे शहर जाती जे आस पास में जेके मुरीद आहिनि उनमें इहा ख़ुशी जी लहर पैदा थी वई। असां दरगाह शेख सलामत मुग़रबी बादशाह ते दरगाह जे गादी नशीन माकिर पियो कुरैशी अक़ीदतमंदनि ऐं मुरीदनि ऐं ज़ाइरीन सां ॻाल्हि ॿोल कई। दरगाह जे गादी नशीन माकिर पियो कुरैशी जो चवणो हो त कोरोना वबा सबबि गुज़िरी साल मेलो न थी सघियो। हिन दफ़े असां क़ानूनी तौर ते परमिशन जे लाइ अप्लाई कंदासूं ऐं उर्स मुबारक इंशा अल्लाह असांखे उमेदु आहे त ज़रूरु थींदो। KB समेजो, मेरान TV न्यूज़।